मालिकनि ॾे अचण इहो हाज़िर थियण ऐं अहिड़ियूं मजलिसूं तन भागनि नसीबनि वारनि खे नसीब थी वियो। अल्हम्दुलिल्लाह हिते वेहण सम्झ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में वेहण ऐं नातुल शरीफ़ूं ॿुधण ऐं ज़िक्र इलाही में वेहण पंहिंजे मुर्शिद ॾे अचण इहो सभई अल्लाह जे इबादत में उन्हीं जे रहमत में शामिल आहे। हज़रत पीर साईं बैयत वारा रहमतुल्लाह ताला अलैह रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाईंदा हुआ त मुर्शिद खे जेकॾहिं दावत करे वठी अचिजे पंहिंजे घर ईअं न सम्झे त मां दावत ॾिनी आहे साईं आया आहिनि, ईअं सम्झे त इहो पाण राज़ी थी असां ते महिरबानी फरमाए रब्बुल आलमीन हिननि खे मोकिलियो आहे। पर जॾहिं न पाण वरी दरगाह शरीफ़ ते हाज़िरी ॾिए ईअं न चए त मां पाण आहियां, ईअं सम्झे त इहो मूंखे मुर्शिद पाण घुरायो। अल्हम्दुलिल्लाह जेके घुराईंदा आहिनि, जेके महिमान बणाईंदा आहिनि, उन्हनि ते सदाईं उन्हनि जी रहमत ऐं सदाईं उन्हनि जो राज़ पोइ हूंदो आहे। दुआ कयो त शर इहा निस्बत ऐं इहा महबत ऐं इहो अदब ऐं इहा ग़ुलामी शल असांजी सदा क़ाइम ऐं दाइम रहे। रब्बुल आलमीन तव्हांखे सदा आबाद में ख़ुशि रखे। ला इलाहा इल्लल्लाह।